सुका महसदन पेरें पुराणा खेतड़ा सा जूय डोरे आया सुहा जित मुझन गुझा गुझूं कन तिहां पराए पंध जूं हक मौजूद जिए लतीफ़ जिए आलम इंसानियत सभई महबूबो अॼु डिघे मतिलबु टाइम खां पोइ डिघो टाइम त न चइजे पर इहो ज़रूरु चइजे त आउं 7-8 ॾींहं यको हुयुसि रिकॉर्डिंग्स में ऐं मुख़्तलिफ़ मामलनि में फाथल हुयुसि जंहिंजे करे असांजो जेको तसौफ़ी सिलसिलो हुयो ऐं फ़िक्र लतीफ़ वारो जेको असांजो मामिलो हुयो उहो डिसकंटिन्यू थी वियो हुयो ऐं कल्ह ई आउं मोटियो आहियां। सो बसि जीअं पहुतो आहियां तीअं इहा तड़प जेका हुई अंदर में ऐं जेको अंदर में इहो हुई बेक़रारी सा उहा बेक़रारी पूरी करण जे लाइ अॼु वरी पाण लाइव कचहरी कयूं था। कोशिशि कंदासीं त असांजा जेके आलिम आहिनि जिन PhDयूं कयूं आहिनि लतीफ़ साईं ते उन्हनि खे लाइन ते वठिजे। मुंहिंजी हींअर ॻाल्हि ॿोल थी कुझु दोस्तनि सां त उन्हनि इहो ॿुधायो त हुननि जूं के मसरूफ़ियतूं आहिनि ऐं हू किथे आहिनि मसरूफ़। हर कंहिंखे ज़ाहिर आहे पंहिंजूं मसरूफ़ियतूं बि थियनि थियूं, मामला बि थियनि था, पर प्रोफेसर KS नागपाल साहिब जिन चयो त 8:45 वॻे ताईं ऐं अव्हां सां जेको आहे सो लाइव थी सघां थो। सो असां कोशिशि कंदासीं त प्रोफेसर KS नागपाल साहिब खे बि असीं लाइव वठूं ऐं इहा बि कोशिशि हूंदी त ॿिया जेके दोस्त आहिनि असांजा जेके बि लाइव अचणु चाहिनि था ऐं फ़िक्र लतीफ़ खे सम्झनि था ऐं फ़िक्र लतीफ़ ते ॻाल्हाए सघनि था त उहे दोस्त बि लाइव वठिजनि। ऐं फ़िलहालु आउं सेटिंग पियो कयां ऐं इहा सेटिंग जीअं सवली कंदुसि त पोइ इनशाला महिमान बि अची वेंदा खोड़ सारा। ऐं ज़रूरत इन शइ जी असां वटि त फ़िक्र लतीफ़ जंहिंखे मुंझाए ऐं पेचीदा बनाए पेश कयो वियो आहे त उन जे लाइ असां माहिरनि खां जेके अकेडमिशियन्स आहिनि उन्हनि सभिनी खां असीं जेको आहे सो मौक़ुफ़ वठूं। उन्हनि जी जेको इल्मी ॾाहप आहे उन इल्मी ॾाहप जो असीं फैज़ हासिलु कयूं त जीअं असांजे लतीफ़ जेको आफ़ाक़ी शाइर आहे जीअं त हिन वक़्तु सेटिंग बि कयां पियो उनजे करे कमु बि कयां पियो ऐं असां गुफ़्तगू जो सिलसिलो बि जारी आहे। सो चवण जो मक़सदु हीअ आहे त लतीफ़ साईं जेको हिन दुनिया जो तमामु वॾे में वॾो मुफ़क्किर आहे जंहिंखे महज़ शाइर सम्झणु उहा ज़्यादती हूंदी। शाइरी हुनजे फ़िक्र पेश करण जो ज़रियो या वसीलो ज़रूरु हुई पर संदन शाइरी जॾहिं पढ़िजे थी त हैरान ऐं दंग रहिजी वञिजे थो। त मुंहिंजा सॼणो हफ़ीज़ जूनियर साईं ऐं जेसिताईं के दोस्त अचनि तेसिताईं मुंहिंजी कोशिशि आहे त साईं अली मुर्तज़ा मक्सी साईं हक़ मौजूद, हमीद काशीगर असांजो पढ़ियो लिखियो दोस्त आहे साईं हक़ मौजूद, लाल खान चांडियो असांजो महबूब आहे साईं हक़ मौजूद, अली मुर्तज़ा मक्सी साईं वालेकुम सलाम, शबीर सोलंगी साईं हक़ मौजूद, राशिद अली साईं हक़ मौजूद, जानी जबार चांडियो साईं हक़ मौजूद, लाला ज़मा ख़ान साईं हक़ मौजूद, शम्स कासिम जूने जो जेके असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहिनि सदाईं साईं हक़ मौजूद, सदाबाद हुजो, हसन राजर साहिब जिन असांजा महबूब साथी आहिनि दोस्त आहिनि हक़ मौजूद, ऐं खाटाई खेबू साहिब जिन साईं हक़ मौजूद, शोएब अहमद साईं हक़ मौजूद, ममता सूफ़ी साईं सदा मौजूद, सिंध मौजूद, बिस्मिल्लाह, लाला ज़मा ख़ान सिंधी क़ौम खे भिटाई जो लफ़्ज़ सम्झणु घुरिजे बेशक। लाला ज़मा साईं अवां लख जी ॻाल्हि कई आहे, अवां तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। मुसवर चवाण असांजो सकण जो नौजवान आहे, इंतिहाई मुतहरिक आहे। सिकंदर हयात सिंधी लख लाइक़ असांजो मशहूरु नामियारो नाले वारो लेखक शौकत लोहार जिन उहे बि असां सां गॾु आहिनि। संदन वॾा वड़ एडवोकेट असगर चांग जेके असांखे सदाईं गौर सां ॿुधंदा आहिनि। संदन जेका DP आहे सा बि इंतिहाई उहा गौर वारी आहे ऐं हू
हीअं सम्झो त गौर में मौजूदु हूंदा आहिनि। मुंहिंजो महबूब, मुंहिंजो सॼणु डॉक्टर अल्लाह ॾिनो मेमण सिंधी सऊदी अरब खां, उहो असां सां गॾु आहे। बाबर ज़ाहिद साईं, उहे असांखे ॾिसनि पिया साईं, हक़ मौजूद। मुजाहिद सूमरा साईं, हक़ मौजूद, सदाबाद हुजो। मुज़फ़र अली खोखर साईं, हक़ मौजूद, सदाबाद हुजो। साईं शीराज़ कादरी साईं, हक़ मौजूद, सदाबाद हुजो। अयाज़ खुसा साईं, अवां सदाईं असां सां गॾु हूंदा आहियो, हक़ मौजूद। सैफुल्ला चांडियो असां सां गॾु हूंदो आहे, उनखे बि हक़ मौजूद। ऐं मेमुण कंबर साईं, जीअ लतीफ़, सदा ख़ुशि हुजो साईं, सदा जीअ लतीफ़, अवां बि सदा ख़ुशि हुजो। चांडियो आ साईं जिन असांखे ॾिसनि पिया, हक़ मौजूद। नजमदीन सहारण, कचहरी तमामु बहितरीनु आहे। नजमदीन सहारण न, पर नजमदीन माफ़ी साईं, बिल्कुलु कचहरी लतीफ़ साईं जी बहितरीनु हूंदी आहे। तव्हांखे हक़ मौजूदु हुजे। प्यार अली चांडिया साईं, तव्हांखे हक़ मौजूदु। फैसल निज़ामानी, हक़ मौजूदु। डॉक्टर अल्लाह ॾिनो मेमण साहिब जिन हुकुम फरमायो आहे त साईं हफ़ीज़ जूनियर खे लतीफ़ ते ॻाल्हायो। साईं हफ़ीज़ जूनियर साईं जिन, ख़बर न आहे मुंहिंजी फ्रेंड, मुंहिंजो हूअं त दोस्त आहिनि ज़ाती तौर ते, पर मुंहिंजी फ्रेंड लिस्ट में आहिनि या न आहिनि। जेकॾहिं हू ऑनलाइन आहिनि त मुंहिंजी उन्हनि खे गुज़ारिश हूंदी त महिरबानी करे अचनि, ॾाढो ज़बरदस्तु ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं खां सिखंदो आहियां। मुंहिंजो महबूब बच्चो, बचनि वांगुरु मंज़ूर जमाली, उहो असां सां गॾु आहिनि। मीर टालपुर साईं, उहे बि असां सां गॾु आहिनि यूके खां। ऐं मंज़ूर जमाली सऊदी अरब खां। तालिब हुसैन चांडियो उमरकोट ज़िले खां आहे। डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ लगारी, असांजो इंतिहाई पढ़ियो लिखियो दोस्त, शानदार क़िस्म जो माण्हू, उहो असां सां गॾु आहे साईं, हक़ मौजूद। हफ़ीज़ शर साईं, हक़ मौजूद, सदाबाद हुजो। अहसान अली रिन, तमामु बहितरीनु साईं, लख लाइक़। सफ़दर अली सलाम साईं, वालेकुम सलाम। अब्दुल हफ़ीज़ लगारी जिन चवनि था त अंब गोपांग जॾहिं कराची आयो त खेसि कचहरी जो हिसो करण में मदद कबी, पाड़े सिरियूं आयूं ॿई साईं। लख लाइक़, लख अहसान, लख थोरा डॉक्टर साहिबु, लख थोरा। अली हबीब रतड़ साईं, हक़ मौजूद। दानिश लतीफ़ तीवड़ा साईं, हक़ मौजूद। सूफ़ी ज़ुल्फ़ अली साईं, हक़ मौजूद, तव्हां असांजी हर कचहरी में हूंदा आहियो। शम्स कासिम जूने जो साहिबु, जीए लतीफ़, जीए सिंध, सदा जीए लतीफ़, सदा जीए सिंध। एम चांडियो बलोच, अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, सदा आबाद हुजो। हाणे असां इन कोशिशि में आहियां त असांजा दोस्त जीअं ई मंज़र हुसैन बलोच, सलाम सर, वालेकुम सलाम साईं। सूफ़ी ज़ुल्फ़ अली, गुड प्रोग्राम, थैंक यू वेरी मच, सो काइंड ऑफ यू सर, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां असांजे हर प्रोग्राम में हूंदा आहियो, तव्हांखे सलाम आहे असांजो, जो तव्हां असांजे हर प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहियो। मुंहिंजी कोशिशि आहे त आऊं साईं डॉक्टर मेहराणी साहब खे वठां, ऑडियो कॉल ते वठां, पर हाणे ऑडियो कॉल जो मूंखे सम्झ में नथो अचे त ऑडियो कॉल इहो वठिबी कीअं, छाकाणि त मां वरी बि कोशिशि कयां थो। मूं सवेरे सम्झण जी इलाही कोशिशि कई। मसू चांडियो साईं, लख लाइक़। फिदा हुसैन चांडियो साईं, लख लाइक़ साईं। असांखे बि इन प्रोग्राम में शामिलु कयो। फिदा हुसैन चांडियो, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हीउ अव्हांजो सभिनी जो पंहिंजो प्रोग्राम आहे। मानी भट्टी साईं, लख लाइक़। अली हबीब रतड़ साईं, सदा। ख़लीक रहमान प्यारो लतीफ़ साईं जो आशिक़, उहो बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी चुको आहे। ऐं किशोर आर ठाकुर, जेकॾहिं आउं ग़लति नालो थो वठां त माफ़ी थो वठां साईं, हक़ मौजूद, सदा आबाद हुजो। ऐं डॉक्टर शेर मेहराणी साहिब जिन जीए लतीफ़ चयो आहे साईं, सदा जीए मुर्शिद लतीफ़। हाणे साईं डॉक्टर शेर साहिबु, इहो ऑडियो ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी त तव्हां ऑडियो ते अची सघंदो, पर हाणे जॾहिं मूं मोबाइल खोली आहे त इहो सम्झ में न पियो अचे त ऑडियो ते तव्हांखे वठी कीअं थो सघिजे। सो ऐं कोशिशि ज़रूरु कंदुसि, छाकाणि त मूंखे अव्हांजी गुफ़्तगू ॿुधणी आहे ऐं सॼी संगत खे ॿुधणी आहे। मज़हर अली कुरैशी साईं, अव्हांजा लख अहसान, लख थोरा, अव्हांजा कुर्ब जो अव्हां असांजे प्रोग्राम में शरीक थिया आहियो। ऐं मां इहा कोशिशि लाजवाबु ॼाण पिया ॾियो मुंहिंजा प्यारा चांडियो साहिबु। मोहम्मद इब्राहिम लाशारी साहिबु साईं, लख थोरा ॼाण त ॾियनि था असांजा जेके अकेडमिशन्स आहिनि ऐं असांजा जेके मुफ़किर दोस्त आहिनि जिन लतीफ़ साईं ते PhDयूं कयूं आहिनि, उहे दोस्त ॾाढो बहितर नमूने सां ॼाण था ॾियनि। ऐं त फ़क़ीर माण्हू आशिक़ आहियां पंहिंजे वतन, पंहिंजे धरतीअ, पंहिंजनि माण्हुनि जो ऐं लतीफ़ साईं जो। ऐं मां इहो सम्झंदो आहियां त लतीफ़ सरकार जेको आहे सो पंहिंजे वतन ऐं आलम इंसानियत जे लाइ जेको फ़िकुरु ॾिनो आहे, उहो फ़िकुरु थोरो घणो जेको मूं पढ़ियो आहे, को पढ़ियो लिखियो माण्हू कोन आहियां, पर जेको थोरो घणो पढ़ियो लिखियो जेको मूं पढ़ियो आहे,
त उन लिहाज़ खां लतीफ़ साईं जंहिं लाजवाब अंदाज़ में सॼे आलम ऐं पंहिंजे वतन जी ॻाल्हि कई आहे, मूंखे दुनिया जो अहिड़ो ॿियो को बि मुफ़क़िर नथो सुझे। मिसाल असां हिकिड़ो बैत पढ़ियो त सुका महसंदन पहिरें पुराणा खेतड़ा, सुका महसंदन पहिरें पुराणा खेतड़ा, सा जूई ॾोरे आया सूंहां जिथ मुझनि, ॻुझा ॻुझूं कनि तिहां पराए पंध जूं। एॾो त कमाल जो बैत आहे ऐं सुरखावड़ी जो इहो बैत मूंखे एॾो वणंदो आहे। हूअं त लतीफ़ साईं जो समूरो फ़िक्रु शानदार आहे, पर इहो बैत मूंखे इंतिहाई घणो इन जे करे बि वणंदो आहे जो असांजे समाज में हिकिड़ो अलमियो आहे त जेके सूटेड बूटेड माण्हू आहिनि, जेके असां पारां आहिनि, उन्हनि खे मोतबर सम्झियो वेंदो आहे, पर जेको आम माण्हू आहे उन माण्हू खे असां सम्झंदा आहियूं त इहो कमु अकुलु आहे, इन में अकुल जी खोट आहे ऐं इहो इन में कंहिं बि क़िस्म जी अकुलु कोन्हे को। पर लतीफ़ साईं जीअं त पंहिंजे वक़्त जो ऐं अॼु जे दौर ताईं तारीख़ जो वॾो एंथ्रोपोलॉजिस्ट हुयो, उनजे करे हुन इहो सम्झो पिए त साईं डॉक्टर शेर मेरानी साहिबु ज़बरदस्तु, तव्हांखे वीडियो कॉल कयूं था, अव्हांजी सेटिंग मुंहिंजे ख़्याल में तयारु आहे, ॾाढो ज़बरदस्तु थींदो, अव्हांजा लख लाइक़ जो, अव्हांजी तबियत बि ठीकु कान्हे का। शौकत अली पंवर महबूब साईं हक़ मौजूद, आवाज़ु घटि थो अचे साईं, मां कोशिशि करियां थो त हाणे आवाज़ु शम्स कासिम जूणी जो साहिबु, हाणे मुंहिंजो आवाज़ु ठीकु थो अचे। अव्हां हिकिड़ो कमेंट मूंखे जेकॾहिं करे छॾियो ॾाढो ज़बरदस्तु थी पवे। शौकत अली पंवर बि अची विया आहिनि। सुम्हूं अर्ज़ु पियो कयो त सुका महसंदन, यानी हुनजी खुराक पूरी कान्हे का, हू हिकिड़े अहिड़े पंध, अहिड़े हिकिड़े सफ़र में आहिनि जंहिं सफ़र में हू पाणी हुननि वटि तमामु महदूद आहे, खुराक हुननि वटि तमामु महदूद आहे, हू पंध कहिड़े सां पिया वञनि, आहिनि सफ़र में। गुलण भंड साईं हक़ मौजूद, भले आयो। त हू पंध कहिड़े सां था वञनि ऐं पहिरें पुराणा खेतड़ा, ऐं हुनजे पेरनि में जेके जुतियूं आहिनि उहे पीश जो अॻु में खेतड़ा ठाहिबा हुआ, उहे पीश जी जुतियूं जेकॾहिं आउं दुरुस्तु आहियां त उहे जुतियूं ठहंदियूं हुयूं, उहे हुनजे पेरनि में आहिनि शाहूकार बि न आहिनि, छाकाणि त हुन वटि खाधे जे लाइ कुझु कोन्हे को, त ज़ाहिर आहे हुनजी लिबास ऐं जुतियूं बि अहिड़ियूं हूंदियूं। सुका महसंदन पहिरें पुराणा खेतड़ा, सा जू ॾोरे आया सूंहां जिथ मुझनि। हाणे सुवालु इतां खां थो शुरू थिए त इहा कहिड़ी जू आहे जंहिं ॾांहुं हू पंधु पिया ऐं उनजी परख उनखे पई जिन परख गंजे डूंगर गाम जी, वारे सभु वर्क लोचे लाहूती थिया। हाणे सवाल थो पैदा थिए त गंजे डूंगर मां अहिड़ी कहिड़ी परख उन्हनि खे पई हुई जो उन्हनि इहो पंधु कयो सुकनि मुंहंनि ऐं पुराणनि खेतरनि सां, ऐं उन जूअ ते वञी पहुता, यानी उन जॻह ते वञी पहुता जिथे सूंहां, जेके उन जूअ जा, उन पंध जा जेके वाक़ुफ़कार हुआ उहे बि मुंझो थियो पिया। ही सादा सूदा सभा जहिड़ा माण्हू उहे उते वञी जूअ ॾोरे आया, जेका परे वारी जूअ हुई। ख़बर कीअं पई त उहा जूअ ॾोरे आया आहिनि, ॻुझा ॻुझूं कनि तिहां पराए पंध जूं, छाकाणि त हुननि जेके हाल अहवाल ॾिना आहिनि, हुननि जेका गुफ़्तगू कई आहे, सा तमामु घणे परे वारे पंध जी गुफ़्तगू कई आहे ऐं हुननि इहे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि जेके हैरान कुन आहिनि। हाणे उन्हनि ॻाल्हियुनि में छा छा थी सघे थो, ज़ाहिर आहे भिटाई साईं फ़क़ीर हाजन निज़ामाणी बि असां सां लाइव आहे। फ़क़ीर साईं जेकॾहिं तव्हां न असांखे हिन वक़्तु तव्हां समा में आहियो, असां ते कुर्ब करे जेकॾहिं लतीफ़ साईं जी हिकिड़ी वाई असांखे लाइव कराए विझो त ॾाढा कुर्ब थींदा, ॾाढा अहसान थींदा। ऐं मूं अव्हांखे इनवाइट करे छॾियो आहे त जेसि ताईं उहा वाई थिए उनखां पोइ डॉक्टर शेर मेहरानी आहे, डॉक्टर के एस नागपाल साहिबु जिन बि असांजे प्रोग्राम खे जॉइन कंदा, साईं डॉक्टर शेर त असांखे जॉइन करे चुका आहिनि, उन्हनि सां असां गुफ़्तगू कयूं था। पर साईं हाजन निज़ामाणी साहिबु मूंखे तकिड़ो कमेंट करे ॿुधायो त जेकॾहिं लतीफ़ साईं जी वाई सां असांजे प्रोग्राम जी शुरूआति थिए त ॾाढो ज़बरदस्तु थींदो, ॾाढो शानदारु थींदो। ऐं वालेकुम सलाम हाजन साईं, फ़क़ीरनि खे सलाम। साईं हाजन साईं अव्हां सभिनी खे सलाम ऐं हक़ मौजूद था चवनि। फ़क़ीर साईं इहो मूंखे रुॻो महिरबानी करे ॿुधायो त अव्हां मूंखे वाई लाइव कराए सघो था। पुनल लाड़िक साईं असांजो पढ़ियो लिखियो साथी दोस्त आहे, उहे उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे, उनजी शाबस आहे उन्हनि खे। शम्स पालारी मुंहिंजो महबूब उहो बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी चुको आहे। सो मूं अर्ज़ु पियो कयो त अमानुल्ला ख़ान उहो बि असांजे प्रोग्राम में शामिलु आहे। त इहे जेके जिन जा सुकल मुंहं आहे उन्हनि तमामु वॾियूं ॻाल्हियूं कयूं
तंहिं करे लतीफ़ साईं दरअसल मुंहिंजे नंढड़ी नाक़िस जेको अकुलु आहे उन मूजिबि लतीफ़ साईं इहो पैगाम पियो ॾिए त जिन माण्हुनि खे अव्हां नंढड़ो सम्झो था, जिन माण्हुनि खे मेरा कपिड़ा पातल आहिनि, जिन माण्हुनि जे पेरनि में जुतियूं बि न आहिनि, उन्हनि खे अव्हां मामूली था सम्झो, दरअसल उहे तारीख़ जा तमामु वॾा माण्हू आहिनि। उहे खाहोड़ी आहिनि जेके वॾा वॾा पंध कनि था ऐं वॾा वॾा पंध पचाए ऐं उहे काइनाती ॻुझ, उहे समाजी ॻुझ ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके ॿिया समाजी लकाव आहिनि, उन्हनि लकावनि समूरनि लकावनि खे भेचे ऐं उनखां पोइ जॾहिं मोटनि था ऐं जॾहिं ॻाल्हियूं कनि था समाज जे अंदरि, त उहे एॾियूं त ग़ैरमामूली ॻाल्हियूं आहिनि जो उहे समाज खे तब्दील करण वारियूं ॻाल्हियूं आहिनि। यानी समाज हुन जूं ॻाल्हियूं जेकॾहिं ॿुधजनि त समाज ई तब्दील थी वञे। लुकमान नवाज़ जिन असां सां गॾु आहिनि, अब्दुल ख़ालिक असीर असां सां गॾु आहिनि ऐं साईं असां सां मोहम्मद रमज़ान सतारी डोमकी उहे बि असां सां गॾु आहिनि ऐं सफ़दर अली जिन असांखे रिक्वेस्ट मोकिली आहे। साईं सफ़दर साईं, अव्हां शायदि लतीफ़ ते ॻाल्हाइण था घुरो, ऐं तव्हांखे वठी थो वठां, बिल्कुलु वठी थो वठां, तव्हांजी महिरबानी जो मामा पेरनि ते हथ, अखियुनि ते फ़तेह अली साईं, अखियुनि ते वहीद मुराद लाशारी, या अली मदद, मौला अली मदद, हक़ मौजूद सदा मौजूद, कुर्बां जा मोहम्मद रमज़ान सतारी साहिब जिन असांखे जॉइन कयो आहे। सारंग लतीफ़ थेबो उहो बि असां सां आहे, बंबू ख़ान चांडियो, कुर्बान अली ॾाहाणी उहे बि असां सां गॾु आहिनि। काज़ी जावेद सनाई असांजो बहितरीनु जेको आहे सो सहाफ़ी दोस्त आहे, लेखक आहे, उन बि असांखे जेको आहे सो जॉइन कयो आहे। ऐं असांखे हिकिड़े दोस्त रिक्वेस्ट मोकिली आहे, मूं हुनजी एक्सेप्ट कई आहे। लिका भणल शम्स पालारी साईं, लख मौजूद, लख कुर्बां जा, लुकमान नवाज़, हक़ मौजूद सदा मौजूद, शम्स पालारी जिन लिखनि था त मोती माण्हू सदाईं लिका भणनि लोक, हा लिका भणनि लोक में, लतीफ़ साईं जो रामकली में लिका भणनि लोक वारा बैत ला तइदाद आहिनि। अदी शमीम मरी मानवारी असांजी बहितरीनु शाइर आहे, जंहिंजा 2 किताब अची चुका आहिनि, उहे बि असां सां प्रोग्राम में शामिलु थी वियूं आहिनि। ऐं असांजे दोस्त रिक्वेस्ट बि मोकिली, वरी डिक्लाइन करे छॾी। आगा मोहम्मद ख़ान असां सां गॾु आहिनि, सरफराज़ खोसो साहिब जिन असां सां करे माफ़ी थो वठां, ऐं डॉक्टर शेर मेहराणी उमर तीवणो असांजो बहितरीनु शाइर, भाई ख़ान गुरगेज़ सलाम अदा, वालेकुम सलाम, अव्हांजा लख अहसान लख थोरा। सो मूं अर्ज़ु पियो कयो त उहे माण्हू जिन खे असां नंढड़ो सम्झूं था, जिन खे असां मामूली सम्झूं था, उहे माण्हू तारीख़ जा तमामु वॾा माण्हू आहिनि। ऐं पोइ वरी भिटाई साईं पुछे थो, सुका संढ कच्छुनि में करखणा पेरे, सुका संढ कच्छुनि में करखणा पेरे, टिमंदे नेणे आके खाहोड़ी गॾिया। अल्लाह अकबर, केॾो कमाल जो बैत, केॾो कमाल जो बैत आहे। मुर्शिद साईं जवाब पिया ॾियनि त हुन जा मुंहं सुकल आहिनि ऐं हुनखे सुका संढ कच्छुनि में आहिनि ऐं रोंदा था वञनि, रोंदा था वञनि, अव्हांखे अहिड़ा के खाहोड़ी मिलिया। कमाल कमाल कमाल, अंता अंता। इहो डॉक्टर शेर मेहराणी ई न ते ॻाल्हाए सघे थो, मुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे का। हू रोंदा वञनि था, छाजी तलाश में ऐं कहिड़ी तलाश में रोंदा था वञनि। ऐं खाहोड़ी सुर जो नालो आहे, ऐं खाहोड़ी जो बैत आहे। इहे जेके जिन जे पेरनि में पुराणा खेतरा आहिनि, इहे रोंदा था वञनि ऐं कहिड़ी कहिड़ी शइ जे लाइ रोंदा था वञनि। ज़ाहिर आहे लतीफ़ साईं वटि समाज ऐं काइनात खां वधीक ॿियो को मौज़ू हुयो ई कोन। इंसान ऐं पोइ काइनाती राज़, इहे लतीफ़ साईं जा अहम तरीन मौज़ू आहिनि। पोइ शख़्सी मौज़ू बि आहिनि, पोइ समाजी वर्ताव ते बि लतीफ़ साईं डिबेट करे थो ऐं इहे सभई शयूं करे थो। पर बहरहाल डॉक्टर शेर मेहराणी साहिब जिन असां सां शामिलु थी चुका आहिनि, उनजा लख लाइक़। जीअं त हुनजी तबियत ठीकु कोन्हे का, उनजे करे असां हुनजी सूरत मुबारक त न ॾिसी सघंदासीं, पर असां हुननि जो आवाज़ ज़रूरु ॿुधी सघंदासीं। साईं डॉक्टर शेर मेहराणी साहिब, हक़ मौजूद, पेरनि ते हथ, सदा आबाद हुजो। अव्हां प्रोग्राम में शामिलु थी चुका आहियो। सदा मौजूद, सदा मौजूद, सदा मौजूद। सभिनी दोस्तनि खे सलाम, सलाम क़बूल पवे। बिस्मिल्लाह, अखियुनि ते सभिनी सॼी संगत खे साईं डॉक्टर शेर मेहराणी साहिब जिन जो सलाम क़बूल पवे। साईं डॉक्टर शेर मेहराणी साहिब जिन जो थोरो मुख़्तसिर, हूअं त हुननि जो वॾो तारुफ़ आहे, पर मुख़्तसिर तारुफ़ करायां त लतीफ़ साईं जे फ़िक्र में जमालियात, यानी लतीफ़ साईं जे फ़िक्र में हुस्न कहिड़ो आहे, सूंहं कहिड़ी आहे। जमालियात जूं खोड़ मानाऊं आहिनि जेको डॉक्टर साहिब जिन पाण ई ॿुधाईंदा, उन्हनि ते साईं जिन जी PhD आहे। शुक्र आहे जो असांजा खोड़ सारा माण्हू
उहे उन ते PhD आहिनि। डॉक्टर अब्दुल हई पली जो इंतिहाई असांजो मानाइतो लेखक, नामियारो लेखक ऐं ट्राइवल लॉग जे हवाले सां हुन जा सफ़रनामा आहिनि, हुन जूं खोड़ सारियूं लिखणियूं आहिनि। उन्हनि खे असीं प्रोग्राम में भलीकार चऊं था। हालार लिगारी जंहिंसां कावड़ियल आहियां पर मां सदको वञांसि, मां हुनजी जुतीअ जी खाक, सो उहो बि असांजे प्रोग्राम में शामिलु थी वियो आहे। उनखे बि इनशाला पाण प्रोग्राम में वठंदासीं हिन लतीफ़ी कचहरी में। सो साईं, हाणे दोस्तनि इलाही सारा आहिनि, सभिनी जा तारुफ़ जेकॾहिं नथो कराए सघां त उन्हनि खां माफ़ी थो वठां, पेरनि ते हथ रखे माफ़ी थो वठां, ऐं शाल सदा आबाद हुजो सभई। डॉक्टर शेर ॾांहुं हलूं था। डॉक्टर साहिबु, मूं कुझु खाहुड़ी जा बैत पढ़िया आहिनि, पर आउं नथो चाहियां त आउं अव्हांखे पाबंद कयां, कंहिं हिकिड़े ख़ासि मौज़ू में पाबंद कयां। बसि मुंहिंजो रुॻो इहा गुज़ारिश आहे त उन ॾींहुं गुफ़्तगू में पाण इन लतीफ़ साईं जे फ़िक्र में जेका जमालियात हुई पाण उन ते गुफ़्तगू कई। अॼु आउं चाहियां थो त फ़िक्रे लतीफ़ में समाजी कार्ज कहिड़ो आहे, फ़िक्रे लतीफ़ खे घणे क़दुरु मुतनाज़ा बनाइण जी कोशिशि कई थींदी पई रही आहे, त अॼु अव्हां असांजी रहनुमाई फरमायो त फ़िक्रे लतीफ़ में समाज, फ़र्ज़ु कयो मुंहिंजो सुवालु आउं तव्हांखे सवलो करे ॾियां त लतीफ़ साईं खे जेकॾहिं असीं पढ़ूं, सम्झूं ऐं सिखूं त असांजे समाज में कहिड़े क़िस्म जी तब्दीली ईंदी ऐं कहिड़े क़िस्म जो समाज जुड़ंदो। ओवर टू यू सर। महिरबानी साईं। समूरी संगत के दोस्तन के सलाम। असल में लतीफ़ साईं वो गूनागून मुफ़क्किर आहे, वो गूनागून शाइर आहे, वो वसी ऐं ऊन्हो ऐं उतां शाइर आहे जंहिं ज़िंदगी जे हर मामले खे, ज़िंदगी जे हर मसइले खे, हर एहसास खे ॿोली ॾिनी आहे, फ़र्द जे हर एहसास खे ॿोली अता कई अथई। इहा ई हुन जी शाइरी जी ख़ूबी आहे जो हेतिरो वक़्तु गुज़रण खां पोइ बि असांखे नित नई ऐं निराली थी करे उहा शाइरी ऐं उहो फ़िक्र असांजे साम्हूं अचे थो। कुझु दोस्त जीअं चवंदा आहिनि, अक्सर बल्कि चवंदा आहिनि त लतीफ़ साईं खे हाणे छॾियो, दुनिया ॿी बि आहे। घणनि दोस्तनि पोयनि ॾींहंनि में इन तरह जा बहस छेड़िया हुया त लतीफ़ साईं खे तॾहिं छॾियो। मूं तॾहिं बि इहा ॻाल्हि कई हुई जॾहिं तव्हां ज़िंदगी खे छॾे ॾियो। जेकॾहिं तव्हां सां ज़िंदगी आहे, हीअ काइनात आहे, ही समाज आहे, तव्हांजो उथण वेहण, रुसण परचण, ॻाल्हाइण, रिश्ता नाता तालुक मोहबतूं इश्क, इहे सभु जेसीं ताईं आहिनि त लतीफ़ आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी मां इहो रुसण परचण, उथण वेहण, मिलण मिलाइण, खिलण रोअण कढी छॾियो, पोइ भले तव्हां लतीफ़ खे कढी छॾियो पंहिंजी लाइफ मां, पर जेसीं ताईं तव्हां हिन समाज में रहो था, हिक ॿिए सां तालुकदारी ऐं वास्ते में आहियो ऐं बहसियत फ़र्द जे मुख़्तलिफ़ ज़िम्मेवारियूं क़बूल कयो था, त यकीनन लतीफ़ असांजो रहबर ऐं रहनुमा ऐं हादी थी असांजे साम्हूं अचे थो ऐं हर विख ते, हर गस ते, हर रस्ते ते, हर एहसास में हो त बिल्कुलु जेका सो रुसण ऐं परचण जा पैमाना थो पियो ॿुधाए। रुसजे हीअं जीअं रुठो हो राणो, सोढो सियाणो कॾहिं न आयो काक ते। जेकॾहिं असुल ॻाल्हि ओसी ताईं जेकॾहिं रुसजे त पोइ त वरी चए थो ईअं। डॉक्टर साहब अव्हांजो आवाज़ कटिजी वियो आहे। डॉक्टर साहब मूंखे ॿुधो? जी जी, तव्हां आवाज़ अचे पियो साईं? जी हा, सॼी संगत तव्हांखे ॿुधे पई बिल्कुलु। डॉक्टर साहब अव्हांजो आवाज़ कटिजी वियो आहे। डॉक्टर साहब तव्हां मुंहिंजे ख़्याल में वरी भला अचो, ऐं तव्हां मूंखे वरी रिक्वेस्ट मोकिलियो, अव्हांजो आवाज़ न पियो अचे। हा, माफ़ कजो साईं, आवाज़ हाणे अचे पियो अलाए न? बिल्कुलु अचे पियो, बिल्कुलु अचे पियो। हा, माफ़ कजो, विच में दोस्त यादि पिया कनि। असल में छा आहे त जीअं मूं चयो त हू असांखे लतीफ़ साईं हर महल, हर हंधि, हर पेचरे, हर एहसास में रहनुमाई थो करे। जी हाणे अजीब न आहे इहो त चई छॾियईं त रुसजे ईअं जीअं रुठो राणो, सोढो सियाणो कॾहिं न आयो काक ते। हू काक ते अचे ई कोन थो।
छो जो अहिड़े तरीक़े सां रुसजे। बाक़ी जेकॾहिं न रुसण जी ॻाल्हि आहे त हू त चए थो त हू चवनी तूं न चओ वाता वराए, हू जेकॾहिं चवनि बि था त तूं वाता वराए, न चओ अगराई जो करे खतासो खाए, पांद में पाए वियो कीने वारो की न की। पर रुसण कंहिंसां खपे कंहिंसां न खपे, केर हुजे जंहिंसां रुसजे, केर हुजे जंहिंसां परचजे, जी इहे मापा जेको आहे न ॾाढा अजीब भिटाई जेको आहे सो आंदा आहिनि पंहिंजी शाइरी में। जीअं चए त अॼु पिण उतर पार ॾे ककर कई चोटी, मुदाए ते मींहं जी खेवण न खोटी, आओ लालण मोटी घोरिया रुसण ॾींहड़ा। वाह, रुसण वारा ॾींहं घोरियासीं, हाणे परची पऊं त भलो। जी हाणे इहो रुसण ऐं परचण पाण जेको आहे सो मौज़ू थोरे हुन ते अची विया न, पर असल में छा आहे त असां जॾहिं ॻाल्हि पे कई त लतीफ़ असांजो अहसासाती रहनुमा आहे। जी भिटाई चयो त ॾातर मूं ॾेखारियो होतन जो हुज़ूर, पिरी परचण जो कयो मोटाए मज़कूर, ई दोस्तन दस्तूर जीअं छिनी छिनन की न की। दोस्तन जो दस्तूर त इहो आहे त हो छिनंदा न आहिनि, ॻंढिन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया, ॻंढिन ई ॻंढिन था। हाणे असांजो इहो ॻंढिण ऐं छिनण वारो जेको समाजी हिकिड़ो आहे, पंहिंजो तालुक आहे, या समाज में असां उथूं वेहूं था, अलाए केतिरनि माण्हुनि सां असांजा वास्ता पवनि था, ऐं असां अलाए केतिरनि माण्हुनि सां जेको आहे सो रुठा बि हूंदासीं, परता बि हूंदासीं, ऐं किन ॻाल्हियुनि ते नाराज़ बि थिया हूंदासीं, इख़्तिलाफ़ बि थिया हूंदा। हाणे लतीफ़ असांखे इहो जेको समाजी कंटेंट आहे, जेको समाजी जेको आहे सो ईअं सम्झो त हिकिड़े क़िस्म जो वाबस्तगी आहे, उन में रुसण ऐं परचण खे पंहिंजी जाइ ते थो खणे पियो। ऐं अॼु असांखे तॾहिं थो लतीफ़ पंहिंजो पंहिंजो लॻे जो अॼु जी ॻाल्हि थो करे। असांखे लतीफ़ बियॉन्ड द टाइम एंड स्पेस आहे। इहा शइ मुंहिंजी रसूल साईं इहा शइ हुन ते ॻाल्हाइजो भले बाद में, त बियॉन्ड द टाइम एंड स्पेस आहे। तव्हां उते वेठा आहियो, ऐं मेट्रोपॉलिटन शहर कराची में वेठो आहियां, केतिरा ई असांजा दोस्त हाणे ॻोठनि में वेठा हूंदा, असां लतीफ़ ते ॻाल्हायूं था पिया, किथे कहिड़ो वक़्तु यूरोप में को ॿियो वक़्तु थियो हूंदो, हिते ताज बुलेट साहिबु थोरी देरि पहिरियां साम्हूं आयो, उहो बोस्टन अमेरिका में वेठो आहे। माना हू अमेरिका में वेठो आहे, असां सिंध में वेठा आहियूं, को दोस्त किथे हूंदो, को किथे हूंदो, असां लतीफ़ पढ़ूं पिया, ऐं साॻे ई रम्ज़ सां साॻे ई सतह ते सम्झूं बि पिया। हाणे इहा कहिड़ी शइ आहे जेको शाइर बोस्टन में वेठल शाइर खे मुतासिर करे थो, त सिंध जे कंहिं ॻोठड़े में वेठल हिकिड़े आम सुगड़ खे मुतासिर करे थो। फ़कीर हाजन साईं भिटशाह ते वेठो आहे, उहो हुते बि थो ॻाए। हाणे इहा रम्ज़ कहिड़ी आहे इन शाइर वटि, इहो छा आहे जो बियॉन्ड द स्पेस एंड टाइम ही हले थो पियो। अॼु खां 200 साल अॻु बि लतीफ़ जी इहा ई अहमियत हुई, अॼु बि इहा अहमियत आहे, ऐं यकीनन अॼु खां 500 साल 5000 साल पोइ बि दुनिया भले किथे बि हुजे, जेकॾहिं लतीफ़ खे असां हर नए ईंदड़ ईअं सम्झो त सोसाइटी सां गॾु हमाहंग करे आयासीं, त उन वक़्तु बि लतीफ़ ईअं ई रहनुमाई कंदो रहंदो। असांजे कुझु दोस्तनि चयो हुयो पोइ कंहिं कॉन्फ्रेंस में त लतीफ़ अॼु त आहे असां सां, पर सुभाणे जॾहिं दौर मटिबो त लतीफ़ असां सां न हूंदो। मूं उन्हनि खे उन वक़्तु बि इहो जवाबु ॾिनो हुयो, दादा जेकॾहिं सुभाणे चंड हूंदो, सिज हूंदो, धरती हूंदी, पाणी हूंदो ऐं हवा हूंदी, ऐं असां जहिड़ा हूंदासीं, को इंसान हूंदो ऐं ॿोली हूंदी, त लतीफ़ हूंदो, लतीफ़ रहणो आहे। पर जेकॾहिं सिज चंड धरती हवा पाणी न रहिया, पोइ जेकॾहिं लतीफ़ न रहियो त असांखे गणती कान्हे का। छाकाणि त काइनात आहे त लतीफ़ आहे, छाकाणि त हू काइनाती शाइर आहे। न को सुख निखटे न वेसांद न, हू निखटनि जी ॻाल्हि थो करे, चंड जी ॻाल्हि थो करे, सिज जी ॻाल्हि थो करे। जा भूमि पेरे मूं सा भूमि मथे सजणे, मूं अॻु बि इहो पोएं कचहरी में बि इहो बैत पढ़ियो हो। त इहा जेको आहे सो ॿियो अजीब बैत आहे भिटाई जो, उहो आउं तव्हांखे ॿुधायां थो। मुख़्तलिफ़ रिसालनि में न आहे, पर कुझु रिसालनि में मिले थो त आंगुर जेॾा पेरड़ा, गुलाम नसीर साईं ॿुधिजो, धरतीअ मंझि धरियाम, आंगुर जेॾा पेरड़ा धरतीअ मंझि धरियाम,
जिते जनब जेॾी ॻाढ़ा तित गरियाम सेई साह सरियाम सेई राहत रूह जी। वाह वाह। हाणे मुंहिंजा पेर जॾहिं आंगुर जेतिरा हुया, माना नंढड़ो हुयुसि, नंढड़ो ॿारड़ो हुयुसि, जॾहिं मूं पहिरीं विख खई हुई। ॿार जॾहिं पहिरियों स्टेप खणंदो आहे त माण्हूअ जी आम आंगुर जेतिरो हुनजो पेर हूंदो आहे। जी त बेटा सोचे आंगुर जेॾा पेरड़ा धरतीअ मंझि धरियाम, मुंहिंजा जॾहिं पेर आंगुर जेतिरा ऐं हिन धरतीअ ते मूं धरिया हुआ, हिन धरतीअ ते मूं रखिया हुआ। जिते जी जनब जेॾीअं ॻाढ़ा तित गरियाम, मुंहिंजे जेॾियुनि जा, मूं जेतिरनि जा, मुंहिंजे दोस्तनि जा जनम बि हिते ई थिया आहिनि ऐं जेके वॾड़ा हुआ उहे बि हिते ई गरिया आहिनि। जी हा। सेई साह सरियाम सेई राहत रूह जी। त हाणे उहे ई आहिनि जेके राहत रूह जी आहिनि, उहे ई आहिनि जेके साह में सारियल आहिनि, साह में सांढियल आहिनि। हाणे धरतीअ सां अटैचमेंट जी इंतिहा ॾिसो त भिटाई केॾी ॾिनी आहे, केॾो कमाल। गहरे नमूने सां, केॾी गहराई सां हुन भिटाई साईं धरतीअ सां अटैच कयो आहे शयुनि खे। ऐं सोशल साइंस खणो, साइंस खणो, नफ़्सियात खणो या फ़लसफ़ो खणो, उहो फ़लसफ़ो, उहो फ़िक्र जंहिं जूं पाड़ूं हिन धरतीअ में आहिनि उनखे लहर न को लोॾो। जी जी जेको फ़लसफ़ो, जेको फ़िक्र धरतीअ सां वाॻियल आहे, जंहिं फ़लसफ़े वटि पंहिंजी धरती आहे, उनखे को बि लहर लोॾो कोन्हे को, उहो हमेशह रहणो आहे। छाकाणि त हुन वटि पंहिंजी मिटी आहे, हुन वटि पंहिंजो आसमान आहे। हाणे जंहिं शाइर पंहिंजी मिटीअ खे अमर कयो आहे, जंहिं शाइर पंहिंजे हिन जेको आहे सो आसमान खे अमर कयो आहे, जंहिं पंहिंजे कल्चर खे अमर कयो आहे, उहो छा ख़तमु थियणो आहे? न, कॾहिं बि न। भिटाई साईं चयो त किनी माज़ी मन में किनी इस्तक़बाल, हैफ़ तिनी जे हाल जिन विसारियो हाल खे। असां वाह माज़ी जी अल्लाह ॻाल्हि अल्लाह। कंदा आहियूं, मुस्तक़बिल जीअं पाण चयो पिए त जेको आहे सो जेको गुज़िरियल वक़्तु हुयो उहो या ईंदड़ वक़्तु। हाणे भिटाई अजीब, इन में वरी अजीब रम्ज़ रखी आहे। हिकिड़े हेराक्लेटस हिकु वॾो फ़लसफ़ी हुयो यूनान जो, उन चयो जी त यू कैन नॉट टच द फ्लोइंग रिवर ट्वाइस, तव्हां वहंदड़ नदी खे ॿियो भेरो टच नथा करे सघो। पर वाह इन वाह। इन शइ खे भिटाई ख़ूबसूरती सां, हाणे इहो हेराक्लेटस जो फ़लसफ़ो, भिटाई जो फ़लसफ़ो ॾिसो, चए थो किनी माज़ी मन में किनी इस्तक़बाल। किन माज़ी खे पे सारियो, को माज़ी खे सारे थो, को मुस्तक़बिल खे थो सारे। पर छा? हैफ़ तिनी जे हाल जिन विसारियो हाल खे। जेके हाल खे विसारे वेठा आहिनि, ॾिठो वञे त माज़ी कुझु बि कोन्हे, मुस्तक़बिल कुझु बि कोन्हे, आहे त हाल ई हाल, हाज़िर लम्हो। ही लम्हो असां खां छा थो घुरे? जेकॾहिं असां हाल खे दुरुस्त करे वरितो त माज़ी अज़ ख़ुदि दुरुस्त थी वेंदो, छाकाणि जेको लम्हो मौजूदु आहे थोरी देरि खां पोइ माज़ी थी वेंदो। ऐं उहो लम्हो जेको अचे पियो असां ताईं पहुतो ई कोन्हे को, उहो हिकु घड़ीअ में हाल थियण वारो आहे। त अजीब फ़लसफ़ो भिटाई ॾिनो आहे त जेकॾहिं तव्हां हाल खे सम्झी वरितो, मौजूदु लम्हे जी घुर्ज खे तव्हां सम्झी वरितो, त तव्हांखे को लहर न को लोॾो, तव्हांखे किथे बि को मुंझारो कोन थींदो। छाकाणि त तव्हां जेकॾहिं वक़्त जो क़दुरु कयो था, पंहिंजे धरती जो क़दुरु कयो था, पंहिंजे मिटीअ जे माण्हू जो क़दुरु कयो था, तव्हांखे को लहर लोॾो न आहे। हाणे सिर्फ़ु हिकिड़े इन बेत खे वठी करे असां जेकॾहिं भिटाई जी इन समूरे फ़लसफ़े खे वेही परखियूं ऐं वक़्त जी ज़रूरत खे जेकॾहिं असां सम्झूं, त आउं भायां थो त एॾो वॾो मुफ़क्किर शाइर ॿियो दुनिया में कोन मिलंदो जेको इन हद ताईं जेको आहे सो चई ॾे त वक़्तु उहो अथो जेको तव्हांजे साम्हूं आहे, जी वक़्तु उहो आहे जेको तव्हां गुज़ारे पिया। इनखे जेकॾहिं तव्हां ठीकु करे सघो था त तव्हांजो माज़ी बि ठीकु आहे, तव्हांजो मुस्तक़बिल बि ठीकु आहे। जी ज़िंदगी जो शाइर आहे, मूं चयो पे जेको आहे सो अॻु बि त भिटाई ज़िंदगी जो शाइर आहे, उनजे करे असांखे वणे थो। छो थो वणे? हाणे कुझु ॾींहं अॻु में हिकिड़ो इंटरनेशनल लेवल